जीनत जल्दी कर, घर के साफ सुथरो करे वठ। ए ज्योति अचे ही शैतान जी नानी तुझी मां जे रूप में। आई छोरी छो भला नक ते एडी कावड़ आई थई। चाचे जी शादी पे तू राजी नहीं छा? तू खड़ी कुछ भी कर, पर चाचा सावण शादी जरूर कर दई। कुछ तो शर्म कर, छो फटन ते लूण मखण आई। मां त आया तुझे कम में हथ वंडराइण। मां सोचे शादी जो घर आ तोके वडो कम होंदो। मुखे केड़ियों देगू पचाइणियूं इन जो तुझे कमकार जी जरूरत पवंदी। अम्मा पे बुधायो त सोडो खान बहादुर जे पारा सजे गोठ के पत जी दावत लई आयो आ। इन गाल जी मुखे ना है खबर। छाती जी तोके खबर ना है? सोडे जी गाल आई तोके खबर ना होजे, ये त थी न त सके छो त उ त तुजो जानी आ। चवन पिया त या फापुल धोती रात जो देर सा गोठ छडे वने पई आई ता जे घर जे बारा इनके सोडे पकड़ियो इया। तू तका वडी छिछोरी छोकरी बकवास जे मथा बकवास थी करी। मुंजी पकड़े लई अजायो लिकाण में केड़ो फायदो? तहां वरी केड़ियों मुखा लिखल आयो। ठीक आ, मुंजी तोके खबर आ, चांडरो की जी भी तोके खबर आ, पर बानो जी त कुछ बुधाए। मुंजी सदोरी भेण पक्केल बेर केतरे टाइम ते भितरन का बची सगंदा? चलो थोड़ा है उठ। अरे छाते तो रोए मारे खुद कशी कहिया चा। हां अम्मा अब्बा तो के छड्यो पई वना मुजा अब्बा। बहुत जल्दी कर मुजी अम्मा। वरी छा थी? छाती तो जो रड़े अम्मा अब्बा अम्मा सोडो आया मु घर पर कुटे ना बाबा एडो नठी जी छो मारिंदो तोके घर बैठे के मारे विंदो जा। बस कर आणे यको खणी रोज राड़ो विधो थई। सेबू जेकर कुआर तैयार है तो घोट के वठी जा भला। बाबा देर न कयो और रसो खणी अचो पाहो खण लाए प्यार सब बैठी आया मुके मारे चबा। पेरा तो लाऊ लाण जो सोच अगे सजी जिंदगी पई थी पाणी रसो गिचे में जी गिलींदई अब्बा। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।